अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आवायां सायरा सुमरो माया सैयद समीउल्लाह शिराजी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। गज़ा अमन मुआहिदे तहत फ़लस्तीन जी मज़ामती तंज़ीम हमास 20 इसराइली यरगमालिन खे आज़ाद करे छॾियो। इसराइल पारां 1600 खां वधीक फ़लस्तीनी कैदिन गज़ा पहुची विया। अरब मीडिया मुताबिक़ हमास अॼु मरहलेवार समूरनि 20 इसराइली यरगमालिन खे आज़ाद कयो। पहिरीं मरहले में 7 ऐं ॿिए मरहले में 13 यरगमालिन खे आज़ाद कयो वियो। इसराइली मीडिया जो चवणु आहे त हमास अॼु 28 यरगमालिन जा लाश बि ॾिना आहिनि। लॻभॻि 1700 फ़लस्तीनी इसराइली जेलनि मां बसनि में सवार थी गज़ा पहुता। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त विच ओभर में हिकु नई तारीख़ी दौर जी शुरूआत थी रही आहे। ही इसराइल ऐं सॼी दुनिया लाइ हिकु गैर मामूली कामयाबी आहे। इसराइल उहो सभु कुझु हासिल करे वरितो आहे जेको ताक़त ज़रिए खटे सघिजे थो। इसराइली पार्लियामेंट खे ख़िताब कंदे अमेरिकी सदर चयो त वक़्तु अची वियो आहे त जंग जे मैदान में दहशतगर्दनि ख़िलाफ़ कामयाबियुनि खे पूरे विच ओभर लाइ अमुन ऐं ख़ुशहालीअ जे आख़िरी इनाम में तब्दील कयो वञे। ईरान लाइ बि दोस्ती ऐं ताउन जो हथ हमेशह खुलियल आहे। सभिनी मुश्किलातनि जे बावजूदि असां नामुमकिन खे मुमकिन बणाए छॾियो। यरगमालिन खे घर वापसि आंदो आहे। गज़ा अमन मुआहिदे ते सहीन लाइ मिस्र में अहम इजलास कुछ देर में शुरू थींदो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप ऐं मिस्री सदर समेत आलमी सरबराह शरीक थींदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ इजलास में शिरकत लाइ शर्मुल शेख पहुची वियो। मिस्र जे सदर पारां आजियां इजलास में तुर्किया जो सदर रजब तैयब उर्दगान ऐं फ़लस्तीनी सदर महमूद अब्बास भी शरीक थींदा। तहरीक इंसाफ जो सोहेल आफरीदी केपीके जो नओं वज़ीर आला चूंडिजी वियो। स्पीकर बाबर सलीम सवाती जी सदारत हेठि केपीके असेंबली जो इजलास। बानी पीटीआई जो नामज़द सोहेल आफरीदी 90 वोट खणी वॾ वज़ारत ते कामयाब। अपोज़िशन जो बाइकाट ऐवान खे ख़िताब कंदे सोहेल आफरीदी चयो आहे त आऊं पर्ची ते वॾो वज़ीर नायां थियो। सभ खां पहिरियां पाकिस्तानी आहियां, पख्तून ऐं क़बाइली हुजण ते फ़ख्रु आहे। नए वॾे वज़ीर वधीक चयो आहे त मिडिल क्लास ख़ानदान सां तालुक़ आहे। मुंहिंजे नाले सां गॾु ज़रदारी, भुट्टो या शरीफ़ न आहे। मुंहिंजे लीडर उन वक़्तु मुंहिंजे मथां एतमाद ऐं यकीन कयो आहे जॾहिं हालतूं संगीन आहिनि। केपीके जे गवर्नर वॾे वज़ीर चूंड खे गैर आइनी करार ॾेई छॾियो। फैसल करीम कुडी चयो आहे त अली अमीन जे इस्तीफ़ा मंज़ूर थियण ताईं वॾे वज़ीर जी चूंड खे गैर आइनी सम्झो वेंदो। नए वॾे वज़ीर जो नोटिफिकेशन केरु कढंदो? गवर्नर केपीके वधीक चयो आहे त अली अमीन गन्नापुर जे इस्तीफ़ा मां मुतमिन न आहियां। अली अमीन अरबा जे ॾींहुं मूं वटि अचे उनखे चांहि बि पीआरींदुसि ऐं इस्तीफ़ा बि क़बूल कंदुसि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त अफ़गान ॿारनि खे पोलियो जा फोड़ा पीआरींदासीं ऐं पोइ उन्हनि खे मुल्क बदर कयो वेंदो। उहा शर्म जी ॻाल्हि आहे त असां अञा ताईं पोलियो खे शिकस्त न ॾेई सघिया आहियूं। अफ़सोस आहे जो हलंदड़ साल सूबे में पोलियो वायरस जा 9 केस रिपोर्ट थिया आहिनि। कराची में पोलियो ख़िलाफ़ मुहिम जो इफ़्तिताह करण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर वधीक चयो आहे त कुझु माण्हू हर शइ खे मनफ़ी बणाईंदा आहिनि। पोलियो वैक्सीन में को मसइलो हुजे हा त बेनज़ीर भुट्टो आसफा खे फुड़ा न पीआरे हा। आलमन ऐं समाजी शख़्सियतनि खां दरख़्वास्त आहे त पोलियो जे हक़ में मुहिम हलाइनि। ख़ातून अवल आसफा भुट्टो ज़रदारी चयो आहे त पोलियो ख़िलाफ़ जंग पाकिस्तान जे मुस्तक़बिल जी जंग आहे। अॼु खां शुरू थींदड़ मुहिम में मुल्क जी 4 करोड़ 54 लख ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पीआरिया वेंदा। आसफा भुट्टो ज़रदारी पंहिंजे बयान में वधीक चयो आहे त असांखे पोलियो वर्करनि सां गॾु बीहणु घुर्जे त जीअं मुल्क खे पोलियो वायरस खां पाक करे सघिजे। हैदराबाद वेझो हथियारबंदनि जी फायरिंग, हिकु ॼणो क़तल। फुलेली थाणे जी हद मकराणी पाड़े लॻ हथियारबंद गोलियूं हणी मुनीब मुख़्तियार अब्बासी खे क़तल करे फ़रार थी विया। वासन जो चवणु आहे त मुनीब कारोबार कंदो हो, संदसि कंहिं सां बि का दुश्मनी न हुई। खेसि बेगुनाह क़तल कयो वियो आहे। अणधुरी जांच करे कातिल खे कानून जे कठहरे में आंदो वञे। काज़ी अहमद वेझो रोड हादसे में वाठेड़ू पीरसन औरत फौत थी वई। नेशनल हाईवे ते तेज़ रफ़्तार वीगो गाड़ी जे टक्कर में 50 वरियनि जी मिसमात हसीना मौक़े ते ई फौत। इस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। सिंध में धाड़ेलनि पारां ॾोही दुनिया खां तंग थी हथियार फिटा करण जो सिलसिलो जारी। दादू खां पोइ तंगवाड़ी में बि बदनाम धाड़ेल मुर्तदा उर्फ़ मुर्तू बाजकाणी हथियार फिटा करे पुलिस वटि पेश थी ॾोही दुनिया खे अलविदा करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त मुर्तदा उर्फ़ मर्तू बाजकाणी अगवा ऐं धाड़नि समेत 14 खां वधीक संगीन केसनि में घुर्बल हो। घारो शहर जो नौजवान रियाज़ नायूं 21 ॾींहं खां लापता। बाज़ियाबी लाइ अॼु ॿीहर शटर बंद हड़ताल। वारसनि ऐं क़ौम परस्त पार्टियुनि जे सॾ ते कारोबारी मर्कज़ मुकमल तौर बंद।
मुख्य रोड ते धरणो भी जारी। नायूं बिरादरी समेत सियासी समाजी कारकुन वॾे अंग में शरीक। अॻवाननि चयो त नौजवान रियाज़ नायूं 21 ॾींहं खां जबरी तौर गुम आहे। खेसि जल्द बाज़ियाब कराए बेचैनी ख़त्म कई वञे।